नाज़रीन, रोहड़ी में ज़हरीले पानी अंदर पलजंदड़ मच्छी के कारोबार थियण जो इंकशाफ थियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था सैफुल्लाह बलोच जी रिपोर्ट। रोड़ी ऐं उन जे भरपासे वारे इलाइक़नि में गंदा नाला सेवरेज सां भरियल कारे नारे जहिड़ा वेकिरा ख़तरनाक हद ताईं आलूदगी पखेड़े रहिया आहिनि। हथरादू जानलेवा तलाउनि अंदरि मच्छीअ जी गैर कानूनी सिहत लाइ हानिकार पालना कई पई वञे, जेका कानूननि ऐं ख़ुराक जी हिफ़ाज़त वारे ज़ाब्तनि जी सिधी रीत भञकड़ी कई पई वञे। ज़िम्मेवार शहरियुनि जो चवणु आहे त अहिड़े नासाज़गार पाणी में पलजंदड़ मच्छी मुख़्तलिफ़ मार्केटनि में वॾे मिक़दार में विकिरो थिए थी, जंहिंजो रंग, बू ऐं ज़ाइक़ो आम मच्छी खां बिल्कुलु बदिलियल आहे ऐं केतिरा माण्हू इन खे खाइण बैदि पेट जे सूर, उल्टी ऐं ॿियनि बीमारियुनि में मुब्तला थियनि था। ही नारा जेके आहिनि बंदि पिया आहिनि, जीअं ख़ासि तौर ते कारो नारो आहे या असां वटि जेके ढंढियूं आहिनि, उते हिकिड़ी बदकिस्मती इहा आहे त माण्हुनि उते कब्ज़ा कया आहिनि। पोइ उन्हनि जो जेको बि गंदो पाणी आहे, ग़लाज़तूं आहिनि, ड्रेन आहे, उहो सिधो उन कारे जेको आहे नारे में पाणी जेको आहे किरे थो पियो। जेके बि माण्हू उते उहो गंदो पाणी इस्तेमालु कनि था, या जेके इहे पॉन्ड्स आहिनि, उहो सॼो जेको माण्हुनि जे गंदे पाणी जो निकाल आहे उन्हनि में। हाणे उते छा थो थिए त कुझु बासर माण्हू कब्ज़ा करे उन में मच्छी जो बिज विझनि था। उन गंदे नारे के, कारे नारे के ऐं पॉन्ड्स खे जेको आहे उहो फिशिंग फार्मिंग तौरु इस्तेमालु कनि था। हाणे उहा मच्छी वरी बाज़ार में अचे थी, जेको ज़हरीलो खाधो खाए थी, गंदो पाणी जेको आहे उहो उनजी ग़िज़ा तौरु शामिलु थिए थो, ऐं उहा मच्छी वरी माण्हू खाइनि था, जेका कंहिं बि तरीक़े सां इंसानी सिहत लाइ फ़ाइदेमंद न आहे, बल्कि इंसानी सिहत लाइ जेको आहे उहो इंतिहाई नुक़सानदेह आहे। हे पेट जूं बीमारियूं ऐं तमामु बीमारियूं वबा जेका पैदा थी आहे या इन्हनि मां ई थी आहे। हे जेका मच्छी हिकु फार्मिंग कनि था हथरादो किने पाणी में, बीठल तलावनि में, उन में जेको बि ड्रेनेज जो पाणी आहे उहो उन में वञे थो पियो। उहा मच्छी पाले करे उहा असांखे था खाराइनि। हाणे तव्हां वेंदव न कंहिं मच्छी वारे वटि त ॾिसंदव त जेका फार्मिंग ॿिए हंधि बि थिए थी, पर उहा सुठे तलावनि में सुठे पाणी में थिए थी, उहो जरा वारे पाणी में थिए थी या ख़ासि करे दरिया वारे पाणी में थिए थी। उन मच्छी ऐं हिन मच्छी में फ़र्क़ु हूंदो। हूअ मच्छी जेको आहे सो गोल्डन हूंदी, जीअं सोन वांगुरु झरकंदी पई, ऐं हीअ मच्छी कारी हूंदी। इन मच्छी में जेको बि खाईंदो इहा ज़हरीली मच्छी आहे। इहो हिकदमि जेको आहे फिशरीज़ डिपार्टमेंट वारा आहिनि हिन जे मथां उन ते एक्शन कनि त इहा फार्मिंग बंदि कराइनि। जेका किननि पाणनि में आहे, तलावनि में इहा कनि था पिया, ऐं हीअ सस्ती कमाई ठाहे छॾी आहे हिननि माण्हुनि। ऐं महिरबानी करे जीअं हे कारा नारा आहिनि, ॿियो टियों हिते काफ़ी आहिनि रोड़ी में। असां खाईंदा त कोन ॾिसंदा आहियूं त कारे नारनि में मच्छियूं हूंदियूं नी, इहे ज़हरीली मच्छियूं हूंदियूं, वॉशरूमनि जा पाणी बि हूंदा आहिनि, फैक्ट्रियुनि जा पाणी बि उन में आहिनि, ऐं इहे मच्छी वागे जा हितो त वेंदी आहे मार्केट में, उते माण्हू खपाए, माण्हू ग़रीबनि जो जेको हूंदा आहिनि, माण्हू हर को वठंदो आहे मच्छी। उन में को बीमारी फारस थिए थी वञे, खारस थी थो वञे, को दिलि जो मरीज़ थी थो वञे, को बीमारी इलाही थो फेराए वञे। माण्हू इहा महिरबानी करे इहे कारा नारनि वारी मच्छियूं जेकियूं आहिनि, इहे किनियूं मच्छियूं जेकियूं आहे इहे बंदि कराए वञूं। जेको हिते मां इहो कुतो बुतो मरींदो आहे या ढोर मरींदो आहे, मेंह मरींदो आहे, उन में सॼा जेको आहे पाणी किनो ठहियलु त उन में कंहिं न सटींदा माण्हू। उहे मच्छियूं माण्हू वरी उन में ॿिज छॾनि था त माण्हू जे वञे शहर में खपाए, उहो पैसनि कमाइण जे करे ग़रीबनि खे माण्हू चाहिनि था। साईं, जानवर मोयल बि सटे वेंदा आहिनि, उहे मच्छियूं खाइनि, जो अलाए छाजो ई मोयल हूंदो आहे, अलाए ज़हरीलो कोई जानवर खाईंदो अथसि, अलाए ख़बर न आहे कीअं में मोयल हूंदो आहे, इन में फिटी करे ईंदा आहिनि, इन में मच्छी बि छॾनि था, उहा पले थी पई, इंसान ई खाए थो पियो। हा, कुता बिला बि आहिनि, जेके जानवर आहिनि इहे पाण इंसान खाईंदो आहे, इहो बि जानवर आहे, इहो बि मरी ईंदो आहे, इन में फिटी करे ईंदा आहिनि। कचिरो थियो हे हो पाणी निकालजो, इहो हाणे सही त न आहे, पर इन ते एक्शन कयो वञे। तव्हांजे तवसुल सां या कुझु ॿिया सोर्सिस आहिनि, उन्हनि जे थ्रू असांखे ख़बर पई आहे त जेके गंदा नाला आहिनि या जेको बि वेस्ट अचे थो घरनि जो या मार्केट जो, उन में उन पॉन्ड्स जो जेके फिशरीज़ वारा आहिनि या स्पेशली जेके आहिनि मलाह आहिनि, जेके मच्छी मारींदड़ आहिनि, उहो इन शइ जो फ़ाइदो वठी उते मच्छी जो जेको बिज आहे उहो उन्हनि छॾियो आहे, ऐं उन्हनि जो जेको आहे उहो लाभ बि खणनि था। पर इहा बि ख़बर पई आहे त उहा जेकी मच्छी आहे उन गंदे तलाउ में या गंदो जेको पॉन्ड आहे उन में पैदा थिए थी, ऐं ॿी जेकी नॉर्मल मच्छी कंहिं तलाउ में रखनि था या उनजो जेको खाद खुराक आहे, उन खाद खुराक में बि फ़र्क़ु आहे, ऐं उन जे रंग में बि ऐं टेस्ट में बि फ़र्क़ु आहे। इहा बिल्कुलु ख़बर पई आहे। इन लाइ मूं अॼु डायरेक्टर फिशरीज़ जी उहा पोस्ट हिते वैकेंट आहे। ॿियो हिकिड़ो एडिशनल डायरेक्टर आहे, उनखे मूं कॉल कराई आहे, उहो बि ईंदो
ऐं ॿियो असां प्लान कयो आहे त जीअं इहे मीरबरा आहिनि या जेके मल्हाह आहिनि या जंहिं मच्छी इन गंदे नालनि में छॾी आहे उन्हनि ते असां छापो हणंदासीं। ऐं इहे बि असां पंहिंजे सोर्सिस जे या तव्हांजे थ्रू इहो ई इतलाउ ॾिनो आहे त उहो थोरो असांजे खे निशानदी करायो जंहिं टाइम जंहिं वक़्तु उहे मच्छी मारनि, पोइ भले सुबुह जो टाइम अचे ताकी उन्हनि खे असां रेड हैंडेडली उहो पकड़ियूं ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन कयूं ऐं एक्शन ज़रूरु थींदो। माहिरनि मूजिब फैक्ट्री जो नेकाल थियल ज़हरीलो केमिकल हराम मोल जानवरनि जो मांस खाई अहिड़े तयारु थींदड़ मच्छी खाइण सां जिगर, दिल, गुर्दन, हाज़मे ऐं मुदाफ़त वारे निज़ाम लाइ सख़्तु नुक़सानकार आहे। तंहिं करे इहा मच्छी पालण ऐं विकिणण रुगो गैर क़ानूनी पर इंसानी सिहत लाइ बि सिधो ख़तरो आहे। हाणे ज़रूरत आहे त लाॻापियल इदारा फ़ौरी तौर ते क़दम खणनि, अहिड़े मच्छीअ जी अफ़ज़ाइश ऐं विकिरो ते मुकमल पाबंदी लॻाइनि त जीअं शहरियुनि जी सिहत ऐं ज़िंदगी जो तहफ़ुज़ यकीनी बणाए सघिजे। कैमरामैन वहीद भट्टी सां गॾु सैफुल्ला बलोच, मेरा टीवी न्यूज़, रोहिड़ी।